अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। कोयटा ऐं बारखान में सीटीडी जूं कार्रवायूं, 14 दहशतगर्द मारिजी विया। सीटीडी तर्जुमान चयो आहे त दरख्या वारे इलाइक़े में गुझे इतला ते कार्रवाई कई वई। फायरिंग जी ॾे-वठ में 8 दहशतगर्द मारिजी विया, 3 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। सीटीडी तर्जुमान मूजिब ॿी कार्रवाई बारखान में कई वई, जंहिं में 6 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। मारिजी वियलनि जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां हो। वफ़ाक़ी हुकूमत सहरी ऐं इफ़्तार वक़्त बिजली लोड शेडिंग न करण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अवैस लिग़ारी चयो आहे त सहरी ऐं इफ़्तारी वक़्त पूरे मुल्क में बिजलीअ जी लोड शेडिंग न थींदी। जेकॾहिं किथे लोड शेडिंग थिए थी त 118 ते शिकायत कई वञे। वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त रमज़ान मुबारक में गैस जी फ़राहमी सुबुह 3 वॻे खां राति 10:30 वॻे ताईं जारी रहंदी। रमज़ान शरीफ़ जे महीने दौरान गैस जो प्रेशर बि वधायो वियो आहे। सिंध हुकूमत रमज़ान मुबारक जे महीने दौरान स्कूलनि जे वक़्त में तब्दीली करे छॾी। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मुताबिक़ समूरनि सरकारी तोड़े ख़ानगी स्कूलनि में सुबुह 8 वॻे खां 12 वॻे ताईं तदरीसी अमल जारी रहंदो। 2 शिफ्टनि वारनि स्कूलनि में पहिरीं शिफ्ट सुबुह जो 7:30 वॻे खां 11:30 वॻे ताईं हूंदी। नोटिफिकेशन मुताबिक़ समूरा तालीमी इदारा जुमे ॾींहं ते सुबुह 8 वॻे खां 11:30 वॻे ताईं हूंदा।